शिकारपुर में ज्यादती जो निशानो बणियल नारी टाउन चेयरमैन ऐं ॿिनि बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। रुस्तम शहर जी रहवासिन आबिदा मीरानी संदसि ख़ानदान जी ॿियनि औरतुनि सां गॾिजी शिकारपुर प्रेस क्लब अॻियां रुस्तम जे टाउन चेयरमैन ऐं बाअसरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ज्यादती जो निशानो बणियल नारी आबिदा मीरानी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त रुस्तम जे टाउन चेयरमैन अब्दुल गफ़ार महर पुटनि सां गॾिजी खेसि अगवा करे नामालूम हंध ते बंदि कयो, जिते टिनि ताईं जवाबदारनि कामरान महर ऐं मंसूर महर ज्यादती जो निशानो बणाईंदा रहिया ऐं मूंखे ख़ामोश रहण लाइ धमकाईंदा रहिया। नारी आबिदा चयो त बाअसर जवाबदार संदसि मुड़ुस खे ख़ामोश रहण लाइ धमकाए रहिया आहिनि ऐं मथसि कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। हुन सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त रुस्तम जे टाउन चेयरमैन खेसि ज्यादती जो निशानो बणाईंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।